नौशेरा फ़िरोज़ में योम तशक्कुर रैली। डिप्टी कमिश्नर नौशेरा फ़िरोज़ मोहम्मद अरसलान सलीम, चेयरमैन ज़िले काउंसिल हाजी सुहेल अख्तर अब्बासी, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी डॉक्टर काशिफ मेमण, ज़िले के समूरन खातन जे ऑफिसरन, DEO प्राइमरी असलम राजपुर स्कूली शागिर्दन वॾी तादाद में शिरकत कई। पाक फ़ोर्स ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज में रैली डिप्टी कमिश्नर ऑफिस खां निकिती ऐं लहवारे चौक ते पहुती। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर नौशेरा फ़िरोज़ अरसलान सलीम चयो त अॼोकी योम तशक्कुर रैली जो मक़सदु आहे त असां पंहिंजे फ़ौजी जवाननि खे ख़राज तहसीन पेश कयूं। असांजी फ़ौजी जवाननि जे बहादुरी सां दुश्मन खे जवाब ॾिनो, उनजी वाखाण अॼु समूरी दुनिया पई करे। असां बि अॼोके ॾींहं ते वाइदो था कयूं त असां पंहिंजे फ़ौज सां गॾु आहियूं ऐं ज़िले चेयरमैन हाजी सुहेल अख्तर सां गॾु आहियूं। ज़िले चेयरमैन हाजी सुहेल अख्तर अब्बासी ऐं चेयरमैन म्यूनसिपल कमेटी डॉक्टर काशिफ मेमण चयो त असांखे पंहिंजे मुल्क जे फ़ौज ते नाज़ आहे। असां दुनिया जे अॻियां सर ऊचो करे था हलूं, इहो असां पंहिंजी कामयाबी जे करे था हलूं। असां पंहिंजी क़ौम खे अपील था कयूं त असां पंहिंजे बहादुर फ़ौज सां गॾु बीहण जो वचन कयो आहे ऐं असां पंहिंजे मुल्क ते कंहिं बि मोदी जहिड़े मरवाण खे पाण कंहिं मुल्क मेरी अखि खणे त उन जूं अखियूं कढी छॾींदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।